गाइस ही कार्ड मिलियो आहे असांखे छोकिरे जो, ही आहे घोट साम्हूं, थोरो साइड कयो। ग्रेजुएशन पूरी थी न आहे ऐं माण्हुनि जूं शादियूं शुरू। असांखे हिते पंहिंजो कैरियर जो टेंशन मारे पियो ऐं छोकिरा छोकिरियूं शादियूं पिया कनि। वाओ यार, दैट्स ग्रेट। ज़िंदगी त इन्हनि जी थी बाबा, 5 सालनि जी LLB भी थी वई, हाणे शादी भी थी वई। अब करेंगे ये लोग एंजॉय बाप के पैसे पे। हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक इन अनदर व्लॉग। एंड फाइनली अॼु उहो ॾींहुं अची चुको आहे जंहिं ॾींहं ते असां पंहिंजी यूनिवर्सिटी खे अलविदा करे रहिया आहियूं ऐं हीअ आख़िरी ॾींहुं आहे मुंहिंजो यूनिवर्सिटी में। आई एम फीलिंग वेरी बैड, आई एम फीलिंग वेरी सैड। मूंखे ॾाढो दुख थींदो पंहिंजी यूनिवर्सिटी छॾे। 5 साल मां पंहिंजी यूनिवर्सिटी खे ॾिना आहिनि ॾाढा प्यार सां, एंड आई वॉज अ रेगुलर स्टूडेंट। सो मां तव्हांखे ॾेखारींदमि मुंहिंजी यूनिवर्सिटी हिन ब्लॉग में, उन सां गॾु गॾु कुझु स्टूडेंट्स ऐं उन्हनि जा रिव्यूज़। सो स्टे कनेक्टेड। जीअं त मां तव्हां सभिनी खे ॿुधायो हुयो त अॼु असांजो लास्ट पेपर आहे, त असां हिन महिल एग्ज़ाम हॉल में आहियूं ऐं मां तव्हांखे ॾेखारींदमि एग्ज़ाम हॉल जा छा सीन्स आहिनि। हर को पढ़ाई में लॻो पियो आहे, मां व्लॉग में लॻी पई आहियां। जी, ही उहो एग्ज़ाम हॉल आहे जिथे मूं 5 साल एग्ज़ाम्स ॾिना आहिनि, पर ईअं थो लॻे ॼण कल्ह की ॻाल्हि आहे। आई एम जस्ट नाउ डन विथ माई पेपर ऐं मूंखे बिल्कुलु यकीन नथो अचे त वरी हिन कैंपस में मुंहिंजो रेगुलर बेसिस ते अचणु न थींदो, इन्हनि दोस्तनि सां रेगुलर बेसिस ते मिलणु न थींदो। यार मतिलबु ॾाढो दुख थो थिए मूंखे यूनिवर्सिटी छॾींदे, बट देयर इज़ नो वन जेको रोए। इन जे करे मां बि नथी रोआं। कोई रोईंदो त पोइ रोईंदमि उन्हनि खे ॾिसी। अच्छा, हीअ असांजो कॉमन रूम आहे जिथे असां छोकिरियूं वेहंदा आहियूं, हिते कचहरियूं कंदा हुआसीं। यार मतिलबु ॾाढी उदासी थी थिए इहे सभु शयूं ॾिसी करे। असांजो हीउ मिरर आहे जिते असां तयारु थींदा आहियूं। 5 साल हिन मिरर असांखे साथ ॾिनो तयारु थियण में। बाय, विल मिस यू। ऐं हीअ असांजो कॉमन रूम आहे ओवरऑल। हीअ मां तव्हांखे ॿाहिरि ॾेखारींदमि। हीअ असांजी इंटर्न्स आहे हितां, ऐं हीअ हेॾां क्लासिस आहिनि। हिन साइड हिन क्लास जो होॾां हुन साइड खां दर आहे, हिन जे करे हेॾां वारो दर बंदि करे छॾियो अथनि। अॻियां असांजे टीचर जी हिकिड़े जी ऑफिस आहे, उन खां पोइ हेठि वरी ही गार्डन सिस्टम आहे असांजो मीठाराम जो। हेॾे कैंटीन आहे, हीअ वारी छोकिरनि जी कैंटीन आहे ऐं हेॾे वरी छोकिरियुनि जी कैंटीन आहे। उहो मां हेठि हलंदमि त तव्हांखे सभु शयूं ॾेखारींदमि। डुख थी रहियो आहे तव्हांखे वेंदे वेंदे? ॿुधायो न, डुख थिए थो? यूनिवर्सिटी छॾण जो डुख आहे या न ॿुधायो? हा, ॾाढो आहे न मूंखे दुख। पोइ ॾेखार न थोरो। आपको दुख हो रहा है नहीं हो रहा, ये बताओ आप। मूंखे ॾाढो दुख आहे, मूंखे मीठाराम छॾण जो। मां नथी ॿुधाए मुंहिंजा 5 साल ते निकिरी विया आहिनि। ये असांजो गर्ल्स कैंटीन आहे, हुयो असांजो न, असांजो हुयो, हाणे कंहिं ॿिए जो थींदो। ये असांजो कैंटीन छोटू सो। ये यहाँ पे बाइक की पार्किंग है, और ये हमारा कैंपस। ये सामने बॉयज़ का वो है, कैंटीन है, इधर बॉयज़ होते हैं, सिगरेट वगैरह पीते हैं यहाँ पे। अच्छा, ये छोटा सा गार्डन है हमारा और ये बड़ा सा गार्डन है इधर। पंहिंजी आखिरी मुलाकात है। ऐं हीअ आहे मुंहिंजे मीठाराम कैंपस जी बिल्डिंग, जेका भली तव्हांखे ॾिसण में केतिरी बि पुराणी लॻंदी हुजे, पर मां तव्हांखे ॿुधायां थी त मुंहिंजो हिन बिल्डिंग सां केतिरो प्यार ऐं केतिरो चाह आहे। मां पंहिंजो प्यार ॿुधाइण खां पहिरियां तव्हांखे हिन बिल्डिंग जी थोरी हिस्ट्री ॿुधाईंदमि ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदमि त केतिरनि सालनि खां मीठाराम हिते लॉ इंस्टीट्यूट जे तौर ते यूज़ थिए पियो। बेसिकली मीठाराम असांजे कैंपस जो नालो कोन्हे, असांजे कैंपस जो नालो आहे एल्सा काज़ी कैंपस, डिपार्टमेंट ऑफ लॉ, जेको 2009 खां हिते लॉ इंस्टीट्यूट आहे। हीअ बिल्डिंग तक़रीबन 100-150 साल पुराणी आहे। ऐं तव्हांजे ज़हन में ज़रूर इहो ख़्यालु हूंदो त 100-150 साल हिन बिल्डिंग ते कहिड़ो कमु पियो थिए जो हाणे 2009 खां जस्ट इंस्टीट्यूट ऑफ लॉ खे शुरू कयो अथनि हिते। त हिते लॉ इंस्टीट्यूट थियण खां पहिरियां ॿिया कुझु डिपार्टमेंट्स रहिया आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा, जीअं क्रिमिनोलॉजी वग़ैरह वग़ैरह। मीठाराम हिनखे छो थो सॾियो वञे, उनजो बि हिकिड़ो रीज़न आहे। मीठाराम हिकु दीवान माण्हू हुयो, इंसान दोस्त, जंहिं हीअ बिल्डिंग नाले कई हुई सिंध यूनिवर्सिटी जे। हिनखे एज़ अ इंस्टीट्यूट हिते हलायो वियो, पर तक़रीबन हिन जो नालो मीठाराम हॉस्टल ही रहियो ऐं अॼु ताईं हिन बिल्डिंग खे मीठाराम जे नाले सां ई सॾियो थो वञे। काफ़ी सारनि माण्हुनि खे ख़बर ई नाहे त हिन इंस्टीट्यूट जो बेसिकली नेम छा आहे। चलो, इहा त थी वई हिस्ट्री मीठाराम जी। हाणे मां तव्हांखे पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस ॿुधाईंदसि मीठाराम में, ऐं मुंहिंजो जेको चाह, लगाव ऐं प्यार आहे मीठाराम
सां। पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मीठा राम मूंखे 5 सालनि में ॾाढो कुझु सेखारियो आहे। उनजे लाइ मां ऑफकोर्स थैंकफुल आहियां पंहिंजे टीचर्स खे, पंहिंजे क्लासमेट्स खे ऐं मीठा राम खे, जंहिं मूंखे काफ़ी कुझु सेखारियो। मुंहिंजी यूनिवर्सिटी जो एक्सपीरियंस अगरि मां टू बी वेरी ऑनेस्ट ॿुधायां त ॾाढो सुठो गुज़रियो। मूंखे ॾाढो मज़ो आयो पंहिंजी यूनिवर्सिटी लाइफ में। मुंहिंजा ॾाढा सुठा दोस्त ठहिया यूनिवर्सिटी में, ऐं जेके टीचर्स आहिनि असांजा हितां जा मीठा राम जा, उहे बि इलाही सुठा आहिनि, ॾाढा पोलाइट आहिनि। अगरि पढ़ाई जी ॻाल्हि कजे त सभ खां पहिरियां त मां इहो चवंदसि त मीठा राम जी पढ़ाई ऐं मीठा राम जो टाइम कोई बि इंस्टीट्यूट ऑफ लॉ फॉलो करे ई नथो सघे पूरी सिंध में। तमामु घणो पंचुअल आहे मीठा राम। अच्छा, हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदमि त असां वटि मीठा राम में एडमिशन जो प्रोसेस कीअं आहे ऐं मुंहिंजी एडमिशन कीअं ऐं किथे कॾहिं थी। बेसिकली अगरि तव्हां एडवोकेट थियणु चाहियो था त सभ खां पहिरियां तव्हांखे लॉ एडमिशन टेस्ट LAT पास करणी हूंदी आहे। टेस्ट पास करण खां पोइ तव्हां कंहिं बि लॉ डिपार्टमेंट में एडमिशन वठी सघो था, कंहिं बि लॉ कॉलेज में एडमिशन वठी सघो था, ऐं पोइ तव्हां वकील थियण जे लाइ तयारु थी सघो था उन यूनिवर्सिटी या कॉलेज में। पर ॻाल्हि ईअं आहे त अगरि तव्हां सुठनि मार्कनि सां पंहिंजी टेस्ट पास कयो था तॾहिं ई तव्हां कंहिं गवर्नमेंट इदारे में एडमिशन वठी सघो था। सो तमामु घणो ज़रूरी आहे सुठनि मार्क्स सां लेट पास करणु। 50 पासिंग मार्क्स हूंदियूं आहिनि। तव्हांखे कीअं लॻो CR थी 5 साल? इंशाल्लाह सुठो रहियो दोस्त। इंशाल्लाह सुठो रहियो। वो तो सही है। हाणे तव्हांजो पावर खत्म। पावर मूं कोई ना है, सब मुंहिंजा दोस्त आहिनि। ॿुधायो। असल में असां जेको CR साहब आहे न, असांखे ना आहे कबूल, अॻे बि हाणे बि ना आहे कबूल। माण्हू सुठो ना आहे, सुठो माण्हू आहे, माण्हू सुठो ना आहे। छा मुंडी ॾिसो तव्हांजो हलवा तव्हांजो 5 सालनि जो एक्सपीरियंस कीअं रहियो मीठा राम में? यार सुठो गुज़रियो। हां, हिकिड़ी कमी हुई बस। कहिड़ी? गर्लफ्रेंड न मिलेव? जी ॿुधायो तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो मीठा राम में 5 सालनि जो? ओवरऑल जेको आहे टू बी ऑनेस्ट सुठो एक्सपीरियंस हुयो। काफ़ी शयूं जेको आहे सिखण लाइ मिलियूं। यूनिवर्सिटी लाइफ में आयासीं, पहिरियां त ईअं सफ़ा कुझु बि न हुयासीं, ज़ीरो मां हिकु 50% जेको आहे असां तव्हांखे कॉलेज सेखारियो। उम्मीद आहियूं कुझु न कुझु। अच्छा, तव्हांजो यूनिवर्सिटी जे बारे में छा चवणु आहे 5 सालनि जे बारे में? 5 साल तमामु बहितरीन गुज़रिया। जेको कुझु बि असां हिते सिखियो आहे, होप सो इट विल हेल्प इन अवर फ्यूचर। थैंक यू सो मच फॉर योर टाइम। जी 5 सालनि जे बारे में असांजो इहो मौक़ो आयासीं। 5 सालनि जो मुख़्तसिर लम्हो गुज़री वियो। मुख़्तसिर लम्हो 5 सालनि जो? 5 सालनि जो लॻे ईअं थो फील ईअं थो थिए ॼण हिकिड़ो पल झल में गुज़री हुजे। बाक़ी जेको मूंखे इहो ॿुधायो तव्हांखे दुख आहे तव्हांखे माना यूनिवर्सिटी छॾण ते रोइण वग़ैरह नथो अचे ईअं की छोकिरा? यूनिवर्सिटी छॾण जो पंहिंजी जॻह ते दुख आहे, पर जॾहिं अॻियां वरी पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में सोचूं था त उहो लही थो वञे वरी उन जा सुखला जाकेट हाणे मुस्तक़बिल में छा थींदो। तव्हां असांखे यादि करण वारा आहियो या न? इंशाल्लाह असां तव्हांखे यादि करण वारा आहियूं ज़िंदगी भर इंशाल्लाह। ओके जीअं था कुझु तव्हां ॿुधायो कुझु थोरो मुख़्तसिर ॿुधाइजो। मुख़्तसिर इहो त रोइण अचे थो या नथो अचे? रोइण बि अचे थो, पर गोड़ा कंट्रोल करे वठो आहे, जी ॿुधायो। ज़ाहिर न थी वञे। जी ॿुधायो तव्हांखे असां सां मिली करे कीअं लॻो 5 साल में मुंहिंजो भेण मिलियो? पाण ख़ुशनसीब सम्झो था? टू बी ऑनेस्ट त तव्हांजे हूंदे कॾहिं बि नंढी भेण जी कमी महसूस न थी। एंड न ईअं न आहे। ऐं तव्हां पाण से इहा ॻाल्हि मञो त 5 सालनि में सही ॻाल्हि आहे। भाइरनि वांगुरु तव्हांजो तमामु मुंहिंजो उहो भाउ आहे जेको हर काल ते हाज़िर हूंदो, कोई असाइनमेंट हुजे, को बि कमकार हुजे, अटे चओ हिकिड़े ॾींहं में तयारु। ठीकु आहे, अदा थैंक यू सो मच फॉर योर टाइम। अच्छा गाइस, त असां हिते चांहि पीअण आयल आहियूं। अच्छा गाइस, हिकिड़ो मुंहिंजो क्लासमेट आहे, ही कमेंट वठी रहियो आहे मूंखां। चवां थी हिते ॿुधायां कि न न डायरीअ में लिखो। शर्माई छो थो था? गाइस, मां पंहिंजी यूनिवर्सिटी खां मोकिलाए अची वई आहियां, राति थी वई आहे ऐं हिनमहिल असां मिलंदासीं मिज़ना सां। यस, मुंहिंजी यूनिवर्सिटी ख़तमु थी न आहे ऐं मिज़ना पहुती न आहे। ओके, तव्हांखे ॾेखारियो था मिज़ना। हेलो ब्यूटीफुल गर्ल, हाउ आर यू? मुंहिंजी डिग्री कंप्लीट थी न आहे, तव्हां आया न आहियो मूंखे वठण। तेरा यार वकील बन गया। Wow. Nice. How are you feeling? I am good. That you are great. Friend of a lawyer. Yes, आज़ादी enjoy करेंगे। बताओ क्या हालत है? ठीक है, घर पहुंच गए। अच्छा, दो मिनट उठाएंगे चाचू। आधा मेहरबानी तव्हां वठी आया वैसे। एक कुत्ता ये है और एक कुत्ता सॉरी। अच्छा चल। हाँ, अब बताओ कैसा लग रहा है आपको कि आप एक वकील के दोस्त हो? अच्छा, ऑफिशियली वकील बन गए। ऑफिशियली वकील बन गया, बहुत अच्छा लग रहा है।
थैंक यू सो मच। ओहो लव यू थैंक्स। अच्छा मतलब एड़ी भली भली फीलिंग थी जे बहुत आजादी आजादी फील तव्हांखे मां वठण आयल आहियां। वाह वाह वाह।